अपडेट कयूं अव्हांखे उबाड़ो माही चौक माड़ी वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि ट्रालर सां टकराइजी वई नींगरी फोथी वई आहे, जॾहिं त औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। आगाह कयूं पिया उबाड़ो चौक माड़ी वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि ट्रालर सां टकराइजी वई आहे। नतीजे में नींगरी फोथी वई आहे, जॾहिं त औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया उबाड़ो चौक माड़ी वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि ट्रालर सां टकराइजी वई आहे। नतीजे में नींगरी फोथी वई आहे, जॾहिं त औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ओबावड़ो में चौक माड़ी वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि ट्रालर सां टकराइजी वई आहे। नतीजे में नींगरी फोथी वई आहे, जॾहिं त औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील वठंदासीं ओबावड़ो मुज़फ़र चारण खां। मुज़फ़र, आगाह कजो रोड हादसे बाबति। जी, जो चौक माड़ी हाईवे ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि हिकु नींगरी 12 साला सदा सॼे मौके ते पहुची वई ऐं इलाइक़े वासियुनि उबाड़ो पुलिस खे इतला कयो। ज़ख़्मी 6 ॼणा ज़ख़्मी आहिनि। पहुची खे उबाड़ो अस्पताल जेको मुंतक़िल कयो, उनखां बग़ैर ज़रूरी कार्रवाई खां बाद जेको मालिकनि हवाले कयो। ठीकु आहे मुज़फ़र, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।